अहम ख़बर शामिल कंदासीं। सखर में रोड हादसे के नतीजे में एक शागिर्दियानी फौत ऐं एक ज़ख़्मी थी पई आहे। सिटी बाईपास रोड हादसे में एक शागिर्दियानी फौत ऐं एक ज़ख़्मी थी पई आहे। पुलिस मूजिब बेगम नसरत भुट्टो यूनिवर्सिटी की शागिर्दियानी सां हादसो पेश आयो आहे, जिन नतीजे में शागिर्दियानी सबा मंगसी फौत थी वई आहे। पुलिस मूजिब ज़ख़्मी शागिर्दियानी में महमूना चांडियो शामिल आहे, जंहिंखे ख़ानगी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सखर में खबर शामिल कई पिया। सखर में रोड हादसे के नतीजे में एक शागिर्दियानी फौत ऐं एक ज़ख़्मी थी पई आहे। सिटी बाईपास रोड ते हादसे में एक शागिर्दियानी फौत ऐं एक ज़ख़्मी थी पई आहे। पुलिस मूजिब बेगम नसरत भुट्टो यूनिवर्सिटी की शागिर्दियानी सां हादसो पेश आयो आहे, जिन नतीजे में शागिर्दियानी सबा मंगसी फौत थी वई आहे। पुलिस मूजिब ज़ख़्मी शागिर्दियानी में महमूना चांडियो शामिल आहे, जंहिंखे ख़ानगी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे।